जी नासिन असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि ज़ाहिद हुसैन बुरगड़ी साहब सेक्रेटरी जनरल ऐवान ज़राअत सिंध आहिनि। वेलकम कयां थी सर खे। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर वरी महिरबानी मां टाइम कढियो। ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं मौसमियाती तब्दीली ऐं सिंध में हिन वक़्तु बोर्ड जी जेका सूरत हाल आहे अव्हांखे ख़बर हूंदी त दरियाई बोर्ड हिन वक़्तु जारी आहे। सिंधू दरिया में चाड़ हिन वक़्तु अची रहियो आहे। हिकु त सर सभ खां पहिरीं मां इहो पुछंदमि त मौसमियाती तब्दीली छा आहे ऐं इहा कहिड़ी तरह सां इंसानी ज़िंदगी खे असरअंदाज़ करे थी, इन हवाले सां कुझु ॿुधाईंदा? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे जो जेको ही ग्लोबल वार्मिंग आहे इहा ऑल ओवर द वर्ल्ड, सॼी दुनिया में ग्लोबल वार्मिंग आहे। मौसम जेको आहे न उहो चेंज थिए पियो, बल्कि मौसम सॼी दुनिया में गरम थिए पियो। पोयनि ॾींहंनि में ऑस्ट्रेलिया जेको मुल्क आहे, जंहिं मुल्क जे अंदरि हमेशह बर्फ़ पवंदी, उन में एतिरी शदीद गर्मी पई जो टेम्परेचर 52 ते हलियो वियो ऐं उते कुझु माण्हुनि जी जेका आहे डेथ थी वई हली। त माना ग्लोबल वार्मिंग जेतिरो जेतिरो तव्हांजो तेल सड़े पियो, जेतिरो जेतिरो तव्हांजी इंडस्ट्रियलाइज़ेशन थिए पई, ओतिरो ओतिरो तव्हांजो ओज़ोन गरम थींदो पियो अचे। हाणे ॻाल्हि इहा आहे जो ग्लोबल वार्मिंग लाइ इहा साइंटिस्ट जेके आहिनि या दुनिया जा, इहे काफ़ी टाइम खां हर माण्हू खे, हर हुकूमत खे आगाह कंदा पिया अचनि। उन लाइ छा आहे जो यूरोप में, अमेरिका में, उते उन्हनि ग्लोबल वार्मिंग लाइ पंहिंजी तयारियूं मुकमल करे छॾियूं ऐं हाणे उन ते ग्लोबल वार्मिंग जो एतिरो असरु कोन थो पए। पाकिस्तान जहिड़ा जेके मुल्क आहिनि जेके हर शइ में हमेशह पोइते हूंदा आहिनि ऐं इन ग्लोबल वार्मिंग जी तयारी में बि जेके पोइते रहिया आहिनि, ऑब्वियसली उन जो छा पियो थिए, सॼो नुक़सानु जेको आहे सो तव्हांजी ज़राअत जे शोबे ते वञे पियो। जीअं त तव्हांखे शायदि यादि हूंदो, को वक़्तु अहिड़ो हूंदो जो थर जा गाना ऐं थर जी सॼी मौसीक़ी जेका आहे सा बरसाति ते डिपेंड कंदी। त बरसाति ईंदी पोइ हीउ थींदो ऐं उहे जेके बरसाति लाइ सिकंदा थर वारा माण्हू, उते पोएं साल थर में ॿेड़ियूं हली वियूं। हिन साल जेको आहे सो थर में एतिरी बरसाति पई जो हुननि जो ॿाजर जो, मूंग जो, ज्वार जो फ़सुलु जेको आहे सो उनखे नुक़सानु थियो। हाणे छा आहे जो जीअं जीअं ग्लोबल वार्मिंग थिए पई, को टाइम अहिड़ो हूंदो जो सिंध जे अंदरि नॉर्मल जेका रेन बरसाति हूंदी हुई उहा 200 खां 280 मिलीमीटर पवंदी हुई ग्लोबल वार्मिंग खां पहिरीं। हाणे उहा ई जेका आहे 800 ऐं 1100 मिलीमीटर ताईं उहा बरसाति सिंध में हिकिड़े सीज़न में वञे थी। त हाणे मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां सम्झण जी कोशिशि कयो त जॾहिं तव्हां वटि 200 मिलीमीटर बरसाति हुई त तव्हां वटि जेके नेकाल आहिनि या जेके तव्हां ड्रेन सिस्टम चओ था, उहो सॼो 200 क्यूसिक ते ई ठहियलु हो। हाणे जॾहिं ग्लोबल वार्मिंग खां पोइ बरसातूं तमामु घणियूं वधी वयूं हलियूं, उन जो रिज़ल्ट छा थियो जो तव्हांजो जेको ड्रेन सिस्टम आहे उन खे एब्ज़ॉर्ब नथो करे सघे। हाणे हींअर मिसाल जे तौर ते तव्हां जीअं चयो त मथां खां पाणी अची वियो, इंडिया पाणी छॾे ॾिनो। कुझु बरसातूं जेके आहिनि पंजाब में, KPK में जेके बरसातूं वधीक थियूं, उनजो रिज़ल्ट इहो आहे जो ठीकु आहे पाणी ईंदो, 4-5 हज़ार 4 लख क्यूसिक ताईं बि सखर मां मटे वेंदो हलियो। उन सां ज़राअत खे को नुक़सानु कोन थींदो। हा, कचे जूं जेके बनियूं आहिनि सखर ऐं कोटड़ी जे विच में, या पोयां जेके कचे जूं बनियूं आहिनि, कचे जूं बनियुनि में नुक़सानु थींदो थोरो घणो, उहे ॿुॾंदियूं। पर चवण जो मतिलबु इहो आहे त जेका मेन कंसर्न हो, कल्ह बि जेको आहे सिंध वाटर काउंसिल ते PC में मीटिंग हुई, उते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो ऐं उते तव्हांजे आवाज़ TV जा नुमाइंदा भाउ उन्हनि बि मुंहिंजो इंटरव्यू कयो। ॻाल्हि इहा आहे जो मां उते बि इहा ई ॻाल्हि कई त असां जेको न आहे सो कंहिं बि शइ लाइ तयारु कोन हूंदा आहियूं। जंहिं महिल ॿुॾंदा आहियूं, मरंदा आहियूं, पोइ रड़ियूं कंदा आहियूं, ॿुॾी वियासीं, मरी वियासीं, पर हुननि जी असां तयारी कोन कई। हाणे उन जो ग्लोबल वार्मिंग जो असरु इहो आहे जो तव्हां जेकॾहिं नौशेरे फिरोज़ में वञो, तव्हां खैरपुर में वञो, नौशेरे फिरोज़ ज़िलो, खैरपुर ज़िलो ऐं कुझु ज़िलो नवाबशाह जो, पोएं साल ॿोॾि जो पाणी अञा ताईं हुते बीठो आहे। पाणी जो निकाल कोन्हे, पाणी निकिरी कोन थो सघे। पोएं साल जेको आहे सो तव्हांजी जेका आहे सा कणिक जी पोखी तक़रीबन 25% घटि थी। नॉर्मली तव्हांजी थींदी आहे 11,80,000 हेक्टर, पोएं साल जेको आहे सो 7 लख हेक्टर हुई तव्हांजी। नॉर्मल तव्हांजी कणिक जी जेका पैदावार हूंदी आहे उहा थींदी आहे 43 लख मैट्रिक टन। उहा जेका आहे सा पोएं साल 43 वारी 28 ते पुॼी वेंदी।
अॼु छो कणिक तव्हां ॿाहिरां पिया इम्पोर्ट कयो, छो यूक्रेन मां जहाज़ पिया अचनि उन्हनि जो इंतज़ारु पिया कयो? उन जो रीज़न सिर्फ़ु हिकिड़ो आहे, वी हैव नॉट प्रिपेयर अवर सेल्फ। असां पंहिंजो पाण खे जेका सूरत हाल आहे उन सां पंहिंजो पाण खे कोन कयोसीं। हाणे मिसाल जे तौर ते अमेरिका जे अंदरि जेको एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे उहो बाक़ाइदे ग्लोबल वार्मिंग जे हिसाब सां उते जे आबादगारनि खे ॿुधाईंदो आहे, तव्हां वटि हीउ टेम्परेचर ईंदो, तव्हां वटि हेतिरियूं बरसातूं पवंदियूं, हिननि बरसातुनि में हीउ फसल पोखियो, हीउ फसल न पोखियो। हिते अहिड़ी का गाइडलाइन कोन्हे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं पोइ साल बरसातूं पयूं, टोटल तव्हांजो चिलीज़ जो क्रॉप तबाह थी वियो, टोटल तव्हांजी कॉटन जो क्रॉप तबाह थी वियो। जेकॾहिं तव्हां वटि बरसातूं हुयूं 1100 मिलीमीटर जूं, तव्हां चिलीज़ वारनि खे उन्हनि खे चओ आहे त भई हेतिरी तव्हां वटि बरसाति पवंदी, तव्हां उनजे हिसाब सां पंहिंजी क्रॉपिंग में वञो। रिज़ल्ट छा थो थिए? जॾहिं तव्हां नॉन प्लानिंग कयो था, जॾहिं तव्हां वटि का शइ जे लाइ तव्हां तयारु कोन आहियो, पोइ छा थो थिए? ग्रोअर जो तमामु वॾो नुक़सानु थो थिए। ग्रोअर हिकिड़ो तमामु ग़रीब तबिको आहे, 16-18 एकड़ वारो ज़मीनदार आहे, कर्ज़ वर्ज़ खणी हू पंहिंजी ॿनी पोखे थो। जेकॾहिं हू ॿुॾी थो वञे, हू 5 साल पोइ हिते हलियो थो वञे। सिंध अॼु जेको आहे सो छा इंटीरियर सिंध 70% पॉवर्टी लेवल ते अची वई आहे। 70% माण्हू सिंध जो छो ग़रीब थी वियो आहे? इन करे ग़रीब थियो आहे जो पाण इन वेदर ग्लोबल वार्मिंग जे लाइ का बि तयारी कोन कई। हाणे मां तव्हांखे नंढिड़ो हिकिड़ो मिसाल, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। हाणे LBOD आहे तव्हांजी, लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन, जेके लेफ्ट में वॾो तव्हांजो हिन टाइम ते इहो हिकिड़ो ड्रेन जो सिस्टम आहे जेको शुरू थिए थो सिजोरे खां थींदो नवाबशाह सांगड़ खां तक़रीबन 6-7-8 ज़िलनि जो पाणी खणी ऐं हू समुंड में वञे थो, शकू ढंढ में। LBOD तव्हांजो जॾहिं ठहियो हो उन टाइम ते हिन जी कैपेसिटी हुई 4300 क्यूसिक जी। उन खां पोइ इन ते को ख़ासि कमु कोन थियो। जीअं डीसिल्टिंग थींदी आहे, उन में जेको आहे सो शुगर मिलनि जो वेस्ट पाणी आहे पे, जेके हेवी वाटर तव्हां चओ था, ॻरो पाणी। ज़ाहिद साहब, मूंखे इहो बि ॿुधाइजो त हिकु कुदरती शइ आहे, असां बरसाति हिकु कुदरती शइ आहे। ज़ाहिरा असां बरसाति खे रहमत बि चवंदा आहियूं, पर हिते मां ॻाल्हि कंदमि जेके दरियाहनि जा कुदरती लंघ हूंदा आहिनि, अक्सर मां ॾिठो हूंदो त उन्हनि ते कब्ज़ा थी वेंदा आहिनि। उन्हनि ते कब्ज़ा थियण जे करे वॾा मसइला पैदा थींदा आहिनि। छा हुक्मरान इन मसइले खे हल नथा करे सघनि? बाबा ॻाल्हि इहा आहे न, ॾिसो तव्हां जेॾी महिल रोड ठाहियो था, जेके बि तव्हांजा रोड ठहनि था, छा तव्हां कुदरती जेके लंघ आहिनि उन्हनि खे बहाल रखियो आहे? कुदरती लंघ जेके आहिनि उन्हनि ते हिकिड़ा त कब्ज़ा थी विया हलिया, ॿियो लंघनि ते नवां रोड ठही विया हलिया, लंघनि खे असां उन्हनि जा गस बंदि करे छॾिया। अॼु जेको आहे सो जेकॾहिं इंक्रोचमेंट, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, जेकॾहिं जज बी ऐं कराची में नस्ले टावर जेको आहे सो 40 मंज़िला इमारत किराए सघे थो हिकिड़े आर्डर सां, त छा हिकिड़ो ॿाराड़ी में जेके आहिनि से 4 माण्हू जेके आहिनि से इंक्रोचमेंट कयो वेठा आहिनि, छा उहा ख़तमु नथी थी सघे? छा जे नस्ले टावर किरी सघे थो कराची जो, त छा हीअ नंढड़ी जेका आहे का इंक्रोचमेंट? ॾिसो हिते नियत जी ॻाल्हि आहे, नियत जी ॻाल्हि आहे हिकिड़ी, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त केतिरो तव्हां संजीदा आहियो इन ॻाल्हि में। हिन ॻाल्हि में जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि में संजीदा आहियो त माण्हुनि खे ॿोड़े ऐं ॿाहिरनि गैर मुल्कनि खे दौरा कराए उन्हनि खां इमदाद वठूं। जेकॾहिं असांजो इहो ई मोटिव आहे त पोइ इन मोटिव में असां तमामु घणा कामयाब आहियूं। हर साल पाण ॿोड़े ऐं पोइ सॼी दुनिया मां पिंदा वठूं पिया, बाबा असां ॿुधी वियासीं, असांखे कुझु ॾियो। तव्हांखे दुनिया जे काफ़ी मुल्कनि चयो आहे बाबा तव्हां पिनण ते अचो था, तव्हांजो मुल्क ॿुधी वियो, सिंध सॼो ॿुधी वियो, फलाणो ॿुधी वियो, ऐं तव्हां ओॾी महिल अक़वाम मुतहिदा जनरल सेक्रेटरी खे वठियो पिया अचो, उनखे माण्हू ॿुधल ॾेखारे पिया फलाणा। पर कॾहिं तव्हां उन्हनि खे इहो ॾेखारियो त असां इन जे लाइ का असां हिकमत अमली ठाही आहे? इहे न ॿुधनि, उन लाइ असां का घस आज़ादु कराया आहिनि। को वक़्तु हूंदो कुदरती ढोरा हलंदा अॼु खां पहिरीं ताईं। LBOD त हाणे ठहियो आहे न, 82 में या 81 में, इहे जेके सिमनारत हाणे ठहिया आहिनि। ही कुदरती जेको हाकड़ो सिस्टम हूंदो इहो 100 सालनि खां हलंदड़ आहे। उहो ई पाणी हूंदो जेको बरसाति जो ईंदो, ई समुंड में हलियो वेंदो, कंहिंखे ख़बर बि कोन पवंदी त बरसाति। ज़ाहिद साहब, मां हिते अव्हां खां हिकिड़ो सुवाल मुंहिंजो इहो बि आहे त अक्सर इहो ॾिठो वियो आहे त बलोचिस्तान खां जेको ईंदड़ पाणी आहे उन जी वजह सां बि सिंध में वॾी तबाही जो सबबु बणिजे थो, ऐं उन सूरत हाल जे लाइ कहिड़ी हिकमत अमली हुजणु घुरिजे? ॻाल्हि इहा आहे त ॾिसो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो,
सभिनी खां पहिरीं ॻाल्हि आहे त तव्हांखे क्वांटम ऑफ वाटर खे असेसमेंट करणो पवंदो। तव्हांजो सीज़न जॾहिं बरसाति जो शुरू थिए थो तव्हांखे असेस करणु, तव्हांखे छा गवर्नमेंट खे इहा ख़बर कोन्हे त बलोचिस्तान मां पाणी ईंदो? गवर्नमेंट खे सॼी ख़बर आहे। छा डिपार्टमेंट जेके तव्हां वटि हेतिरा सारा डिपार्टमेंट आहिनि, एनवायरमेंट डिपार्टमेंट आहे, तव्हां वटि जेको आहे सो ड्रेन डिपार्टमेंट आहे, तव्हां वटि इरिगेशन डिपार्टमेंट, 540 तव्हां वटि डिपार्टमेंट, छा इहा तव्हांखे ख़बर कोन्हे त हीउ पाणी ईंदो, हिन पाणी खे असां केॾां कंदासीं, हिन जो रस्तो कहिड़ो आहे? ॾिसो, मां वरी बि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त जेकॾहिं पाणी जा गस न ठहिया, कुदरती लंघ बहाल न थिया, ॿी ॻाल्हि त हाणे पाणी जो क्वांटम वधी वियो आहे। मिसाल पहिरीं जेको 200, 250, 300 मिलीमीटर बरसाति वारो क्वांटम हाणे 800 ते हलियो वियो आहे। हाणे पाणी पीअणो चोणो तव्हांखे ड्रेनेज जो निज़ाम खपे। ही जेको मौजूदा ड्रेनेज जो निज़ाम आहे उहो नाकाफ़ी आहे। मां तव्हांखे नंढड़ी हिकिड़ी मिसाल ॾियां, तव्हांजे घर जी जेकॾहिं मथे पाणी जी टांकी आहे, पुराणे ज़माने में जेकॾहिं असांजे वॾनि ठाराई आहे तॾहिं उन घर में 3 भाती आहे, उहो 3 भातियुनि जी टांकी ठहियल आहे, पर अॼु जेकॾहिं उन घर में 20 माण्हू रहनि था, उहा 3 माण्हुनि जी टांकी काफ़ी हूंदी? यकीनन कोन हूंदी। अहिड़े नमूने सां हीउ जेको हाणे ड्रेनेज सिस्टम आहे इहो पुराणे बरसाति जे ते ठहियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको बलोचिस्तान जो पाणी अचे थो, पहिरीं ॻाल्हि त उनजे लाइ तव्हां RBOD ठाही पिए। असांजो हिकिड़ो प्रोजेक्ट ठहियो पिए, राइट बैंक आउटफॉल ड्रेन, RBOD, जेको तव्हां बलोचिस्तान जो पाणी खणी सेवण खां थींदो मांझंद सन खां खणी इहो वञे अॻियां। उहो प्रोजेक्ट जेको आहे सो 83 अरब रुपया ज़ियान करे अञा ताईं अधु बि मुकमल कोन थियो आहे। ठीक है ज़ाहिद हुसैन साहब, बड़ी मेहरबानी हमारी टाइम RBOD जो प्रोजेक्ट शुरू न थियो, बलोचिस्तान जो पाणी तॾहिं तबाही करे पियो जेकॾहिं हीउ RBOD जो प्रोजेक्ट ठही वञे हा। जेको मुशरफ जे टाइम में इनिशियली इहो प्रोजेक्ट ठहियो 27 बिलियन जी लागत सां शुरू थियो, उहो 27 बिलियन जी लागत सां उनखे कंप्लीट थियणो हो। इहो 83 अरब रुपया, 27 अरब वारो प्रोजेक्ट शुरू थियो, अॼु 83 अरब थिया, अॼु अधु बि कंप्लीट कोन्हे। ऐं पोइ इहो पाणी जेको बलोचिस्तान जो तबाही करे पियो RBOD जो कमु न थियण जे करे। भला अॼु ताईं हुकूमत खां अकाउंटेबिलिटी सेट कई आहे त हीउ 27 अरब रुपए जो प्रोजेक्ट हो RBOD जो, उन ते 83 अरब रुपया ख़र्च थी विया हलिया ऐं उहो पूरो बि कोन थियो। एॾा वॾा पैसा विया केॾां? ॾिसो ठीक है ज़ाहिद हुसैन साहब, वरी मेहरबानी अव्हां टाइम ॾिनो ऐं इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कई असां सां। नाज़िन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, उनखां पोइ पंहिंजे डिस्कशन खे इतां ई अॻिते वधाईंदासीं।